अली से पहले इबादत का सर अंजाम न था, अदब खुदा का मोहम्मद का एहतराम न था। नमाज कायम होती भी तो किस तरह होती, खुदा का घर तो था बना मगर इमाम न था। अली 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 का नाम लेने से तकदीर बदल जाती है, बदशक्ल हो इंसान तो तस्वीर बदल जाती। घर आए मुश्किल तो पढ़ना दे अली, लिखी हुई लोहे महफूज में तहरीर बदल जाती। बाबा हिकड़ी जगह ते सेटिंग करे छॾे ॾियो, खोले वरी बंद न कयो, या महिरबानी। असां ते प्यार मोहब्बत जी इनायत कई त हैदर कई, हिनन सां मिठी हर हर हिमायत कई त हैदर कई। असां ते प्यार मोहब्बत जी, असां ते इश्क मोहब्बत जी इनायत कई त हैदर कई, हिनन सां मिठी हर हर हिमायत कई त हैदर, हिनन सां मिठी हर हर हिमायत कई त हैदर कई। असां ते इश्क मोहब्बत जी महिरबानी महिरबानी। असां ते इश्क मोहब्बत जी इनायत कई त हैदर कई, हिनन सां मिठी हर हर हिमायत कई त हैदर, हिनन सां मिठी हर हर हिमायत कई त हैदर कई। बराबर क्यों अची भेड़ो भज जिंदान बातिल करे कुफर पर, करे कुफर पर करामत कई त हैदर कई। असां ते इश्क मोहब्बत जी इनायत कई त हैदर कई, हिनन सां मिठी हर हिमायत कई त हैदर कई।
मौला अली जी मुनादी मुल्क में फेरियो। मुझे मौला अली जी मुनादी मुल्क में फेरियो। मारे मलौन मुलहद मलामत कई है असाद इश्क मोहब्बत जी इनायत कई है हिरन सामी थी हर हिमायत कई है असाद इश्क मोहब्बत जी। सलवात लखवारी सफार सिकम सैयद ते पढ़ो सलवात लखवारी सफार सिकम सैयद ते अली शाहे नजफ खाहिद शफाअत कैत है असाद इश्क मोहब्बत हिमायत कई है हिरन सामी थी हर हिमायत कई है दर कई प्यार मोहब्बत जी। कठी गिफलत मचा गाजी गजल पर जो तगाफिल के गमदानी दानी दा पापा गरे सानी दानी सागा मगर सागर सागर गज सागा मगवाना अवल आखिर एजाज़त इमामत कैत है अवल आखिर एजाज़त इमामत कैत है।